अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? उमेद हूंदी सभु दोस्त ठीकु ठाक हूंदो, जिथे बि हूंदो शाद ऐं आबाद हूंदो। दोस्तो, अॼु रमज़ान मुबारक जो टियों रोज़ो आहे ऐं टे रोज़े जे करे मां तव्हांखे हलवाए करे रहियो आहियां, तव्हां सां काचारी करे रहियो आहियां ऐं तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां। गाना त हाल फ़िलहाल ॾींहं जो बंदि आहिनि, सॉन्ग वग़ैरह बंदि आहिनि। राति जो स्टार्ट थींदा आहिनि, राति जो असां वेंदा आहियूं स्टेडियो ते पंहिंजे म्यूज़िक ते ऐं राति जो तव्हांखे जेको बि तव्हांखे मुंहिंजी आवाज़ में सॉन्ग ॿुधणो हुजे ऐं जेको बि तव्हांखे माना मुंहिंजी आवाज़ में जहिड़ी बि शइ तव्हांखे खपे उहा तव्हांखे राति जो मिलंदी, छो त असांजो स्टेडियो खुलंदो आहे शाम जो रोज़े खुलण खां पोइ। ॾींहं जो हाल फ़िलहाल असांजो कमु बंदि आहे। रमज़ान मुबारक जो महीनो हले थो, हिन महीने जे करे असांजो हर साल रमज़ान मुबारक में असांजो कमु बंदि हूंदो आहे ऐं असांजो कमु माशाल्लाह ठीकु ठाकु हले थो स्टेडियो जो। पर रमज़ान जे करे ॾींहं जो कमु बंदि हूंदो आहे, राति जो कमु हलंदो आहे ऐं ॾींहं जो असांजो कमु माना मुकमिल तौर ते बंदि हूंदो आहे। ऐं बाक़ी जेको आहे सो उमेद हूंदी जिते बि हूंदा हुए ख़ुशि ऐं आबाद हूंदा हुए। बाक़ी जेके मां सॉन्ग वग़ैरह पंहिंजे यूट्यूब चैनल वफ़ा यासिर ऑफिशियल ते अपलोड कयां थो, उहे मां राति जो ई मां ॻाईंदो आहियां ऐं राति जो ई रिकॉर्ड कंदो आहियां। ऐं जेको मां फ्रेश कमु करे रहियो आहियां पंहिंजे वफ़ा यासिर ऑफिशियल यूट्यूब चैनल ते, उहो मां पंहिंजो राति जो ई माना मां पंहिंजो कमु ठाहींदो आहियां ऐं उहो राति जो ई मां कमु कंदो आहियां ऐं पंहिंजो राति जो ई गाना रिकॉर्ड कंदो आहियां ॾींहं जो। छो त हिकिड़ो माना रमज़ान मुबारक जो भलारो ॾींहुं हले थो ऐं हिन जे सदिके में माण्हू रोज़ा रखंदा आहिनि, निमाज़ूं पढ़ंदा आहिनि ऐं हुन जी आॾो वरी मुंहिंजा सॉन्ग अचनि, इहो मूंखे बहितरु नथो लॻे, इहा ॻाल्हि मूंखे नथी वणे। सो हिन जे करे मां राति जो ई अपलोड कंदो आहियां पंहिंजी वीडियो ऐं जेके बि मुंहिंजियूं वीडियो ईंदियूं आहिनि, जेके बि मुंहिंजा सॉन्ग वग़ैरह वीडियो में ऑडियो में मुंहिंजे टिकटॉक चैनल ते, मुंहिंजे यूट्यूब चैनल ते, मुंहिंजे फेसबुक पेज ते जेके बि मुंहिंजो कमु थी रहियो आहे उहो तव्हांखे जेको आहे सो राति जो मां कंदुमि। रमज़ान मुबारक जे महीने में, रमज़ान जो जॾहिं महीनो गुज़री वेंदो, भलारो महीनो जॾहिं गुज़री वेंदो न, पोइ मां जेको आहे सो कमु वरी ॾींहं जो स्टार्ट कंदुमि ऐं वरी तव्हांखे मां पंहिंजी आवाज़ में सॉन्ग ॿुधाईंदुसि, वरी मां पंहिंजी आवाज़ में तव्हांखे गाना ॿुधाईंदुसि ऐं जेको आहे सो अलाह साईं जेको आहे हर इंसान खे ख़ुशि रखे, हर मुस्लमान खे अलाह साईं ख़ुशि रखे ऐं जिथे बि हूंदा हुए ख़ुशि ऐं आबाद हूंदा हुए। दोस्तो, मां हर ॾींहुं हर आए ॾींहुं तव्हांखे नयो सॉन्ग ॿुधाईंदो आहियां सिंध जे बारे में, पंहिंजे क़ौम जे बारे में, पंहिंजे सिंधी क़ौम जे बारे में सम्झाणी ॾियण जे लाइ ऐं काफ़ी बहितरीनु तव्हांखे मां सॉन्ग ॿुधाईंदो आहियां हिन जे करे त जीअं तव्हांखे माना ॻाल्हि सम्झ में अची वञे, जीअं तव्हां ॻाल्हि खे सम्झी सघो, जीअं ॻाल्हि खे तव्हां पंहिंजे ज़हन में विहारियो त वफ़ा यासिर जेको आहे असांखे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सम्झाईंदो आहे ऐं सुठा सुठा म्यूज़िक असांखे सम्झाईंदो आहे। हिन जे करे सो दोस्तो, काफ़ी माण्हू रमज़ान जा रोज़ा रखनि पिया, अलाह जी इबादत करनि पिया, तराबी पढ़नि पिया ऐं काफ़ी माण्हू जेके आहिनि सो जेके मजबूर तौरु हूंदा आहिनि उहे रोज़ा न रखंदा आहिनि। बाक़ी काफ़ी माण्हू जेके उहे रोज़ा रखी रहिया आहिनि ऐं असां बि अॼु ई फ़ारिग़ थिया आहियूं रमज़ान मुबारक जे राशन में। असां हर साल जेको राशन विराईंदा आहियूं पंहिंजी फाउंडेशन जी तरफ़ां, हुन मां असां अॼु फ़ारिग़ थिया आहियूं ऐं अॼु असांखे टाइम मिलियो आहे। हिन जे करे मां इहो वीडियो अॼु ॾींहं जो अपलोड कयां थो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे चैनल खे, वफ़ा यासिर ऑफिशियल चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, जीअं अचण वारी हर नई नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे ऐं तव्हां दोस्त अॻिते जेके सपोर्ट कयो था, मुंहिंजे चैनल खे शेयर कयो था ऐं मुंहिंजे चैनल खे जेको आहे सो लाइक कयो था, कमेंट कयो था, फॉलो कयो था, हुननि तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी ऐं हुननि जा लख थोरा ऐं लख एहसान थींदा हुननि जा जेके मुंहिंजे चैनल खे सपोर्ट था कयो ऐं जेके मुंहिंजे चैनल खे जेको आहे सो वाहवार था कयो, जेके मुंहिंजे चैनल खे सर्च करे ॾिसो था मुंहिंजी वीडियो खे ऐं हुननि तमामु दोस्तनि जो मां थोराईतो आहियां, पंहिंजे सिंधी भाइरनि जो जेके सिंध में रहनि था, सिंध खां ॿाहिरि रहनि था, सभिनि दोस्तनि जो मां थोराईतो आहियां ऐं जेके बि मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि उन तमामु दोस्तनि जो मां थोराईतो आहियां। छो त
उन्हनि जा थोरा मां करे बि नथो लाहे सघां। माण्हू जा जेके मुंहिंजी वीडियो ॾिसनि था ऐं जेके मुंहिंजी वीडियो खे सपोर्ट कनि था ऐं जेके मुंहिंजी वीडियो खे अॻिते दोस्तनि ॾे शेयर करे पुॼाइनि था, ऐं हुननि जो मां तमामु दोस्तनि जो थोराईतो आहियां। ऐं मूंखे पाण खे रोज़ो आहे, अॼु 3 रोज़ो आहे माशाअल्लाह। अलाह जे फज़ल करम सां सभु रोज़ा रखंदो आहियां हर रमज़ान में, ऐं हिन रमज़ान में बि इंशाअल्लाह फुल इहा ई तयारी आहे त ज़िंदगी रही त सभई रमज़ान जा रोज़ा पंहिंजा हलंदा पिया। ऐं दोस्तो तव्हां बि रोज़ा रखो, तरावी पढ़ो, अलाह जी इबादत कयो, अलाह खे राज़ी कयो। इहो हिकिड़ो ई महीनो हूंदो आहे साल में, बाक़ी 11 महीना इंसानु पंहिंजी मर्ज़ीअ ते ई हलंदो आहे। इहो हिकिड़ो ई महीनो हूंदो आहे जेको अलाह साईं अलाह जी राह में हलंदो आहे, अलाह जी मर्ज़ीअ ते हलंदो आहे। इहो हिकिड़ो ई रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो आहे, बाक़ी 11 महीना त दोस्तो असां खाईंदा आहियूं। हिकिड़ो ई महीनो ॾींहंनि जो जेको असांजो खाइणु पीअणु बंदि हूंदो आहे, हुन में वॾो असांखे अजर मिलंदो आहे ऐं वॾो असांखे सवाबु मिलंदो आहे। ऐं दोस्तो बाक़ी ही दुनिया फ़ानी आहे, हिते केर बि न आहे रहणो आहे, सभिनि खे हली वञिणो आहे ऐं सभिनि खे अलाह खे मरी जवाबु ॾियणो आहे ऐं सभु अलाह खे जवाबु ॾींदा। ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहिनि ऐं जेके मुंहिंजो दोस्त बाद में वीडियो ॾिसंदा, उन्हनि सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं, लख थोरा कुर्ब। ऐं मिलंदासीं कल्ह जी वीडियो में। बाक़ी जेके मां सॉन्ग रिकॉर्ड कंदुमि पंहिंजी आवाज़ में, क़ौमी सिंधी पंहिंजी शाइरीअ में, या काफ़ी जेके सिंध जा असांजा मशहूरु शाइर आहिनि हुननि जी शाइरी जेका मां पंहिंजी आवाज़ में तव्हांजे आॾो पेश कंदुमि, उहे मां राति जो पेश कंदुमि, छो त रमज़ान जो मुबारक जो महीनो आहे। ॾींहं जो अपलोड भले कयां, पर मां जेके सॉन्ग अपलोड कंदुमि रमज़ान मुबारक जे महीने में, उहे जेके मां राति जो रिकॉर्ड कंदो आहियां रोज़े खोलण खां पोइ, ऐं उहे मां रोज़े खोलण खां पोइ मां जेको आहे सो रिकॉर्ड कंदो आहियां। दोस्तो सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा कुर्ब ऐं तव्हांजा लख एहसान, जेके दोस्त मूंखे सपोर्ट कंदा, जेके दोस्त मूंखे ॾिसंदा ऐं जेके दोस्त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे बि सपोर्ट कंदा, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा कुर्ब थींदा उन्हनि जा बि। ऐं दोस्तो मुंहिंजे चैनल खे सपोर्ट कयो, सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, जीअं अचण वारी हर नई नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे ऐं तव्हां दोस्त मुंहिंजी हीअ वीडियो बार बार ॾिसी सघो ऐं मुंहिंजो जेको चैनल जी हौसले अफ़ज़ाई थींदी, मुंहिंजा सब्सक्राइबर बि वधंदा ऐं मुंहिंजो यूट्यूब जी जेकी कंपनी आहे उहो मुंहिंजो चैनल अॻिते वधाईंदी। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अलाह जी इबादत में मसरूफ़ आहियो, का ॻाल्हि न आहे, वॾी महिरबानी। अस्सलामु अलैकुम, थैंक यू।